पिशावर जो तक आहे इन 31 जिते पीटीआई उम्मीदवार अॻिते नज़र अचे पियो, जॾहिं गुलाम अहमद बिलोर पोइते आहे। इमरान खान 18,606 वोट हासिल किया आहिनि ऐं ANP जो उम्मीदवार आहे गुलाम अहमद बिलोर जे 9,869 वोट हासिल किया आहिनि। तमाम अहम रिज़ल्ट अमां सां शेयर कयूं पिया नाज़रीन इन 31 पिशावर जो, जिते पीटीआई उम्मीदवार इमरान खान सोभारो नज़र अचे पियो, जॾहिं ANP उम्मीदवार आहे गुलाम अहमद बिलोर जेको पोइते आहे। इमरान खान 18,606 वोट हासिल किया आहिनि, जॾहिं त गुलाम अहमद बिलोर 9,869 वोट हासिल किया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, इन 31 पिशावर जो ही तक आहे जिते पीटीआई चेयरमैन इमरान खान अॻिते आहे, गुलाम अहमद बिलोर पोइते आहे। अवांखे आगे कयूं पिया, इमरान खान 18,606 वोट खणी अॻिते रहियो आहे। उते अवामी नेशनल पार्टी जो गुलाम अहमद बिलोर 9,869 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन, इन 31 पिशावर जो ही नतीजो तव्हां सां शेयर कयूं पिया, जिते पीटीआई उम्मीदवार इमरान खान अॻिते नज़र अचे पियो ऐं संदसि मदे मुक़ाबिल आहे गुलाम अहमद बिलोर जेको पोइते नज़र अचे पियो। नाज़रीन, ANP अॻवान आहे गुलाम अहमद बिलोर जेको 9,869 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे, जॾहिं इमरान खान 18,606 वोट हासिल करे पहिरें नंबर ते आहे। ही तक आहे इन 31 पिशावर जो, जंहिंजे गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ पीटीआई चेयरमैन इमरान खान 18,606 वोट खणी सोभारो आहे, जॾहिं ANP उम्मीदवार आहे गुलाम अहमद बिलोर जे 9,869 वोट हासिल कया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम डेवलपमेंट आहे अवां सां शेयर कयूं पिया। इन 31 पिशावर ते पीटीआई चेयरमैन इमरान खान अॻिते आहे, गुलाम अहमद बिलोर पोइते आहे। इमरान खान 18,606 वोट खणी अॻिते रहियो आहे। उते अवामी नेशनल पार्टी जो गुलाम अहमद बिलोर 9,869 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। इन 31 पिशावर जो ही तक आहे जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान ऐं गुलाम अहमद बिलोर में मुक़ाबिलो आहे। उते इमरान खान 18,606 वोटनि सां अॻिते आहे। उते ANP जो गुलाम अहमद बिलोर 9,869 वोटनि सां ॿिए नंबर ते रहियो आहे। बिल्कुल नाज़रीन, गैर हतमी ऐं गैर सरकारी चूंड नतीजा जीअं मौसूल थियनि पिया, धरती TV न्यूज़ जी स्क्रीन ते अवां सां शेयर कयूं पिया। ही तक आहे इन 31 पिशावर जो, जिते पीटीआई चेयरमैन इमरान खान अॻिते आहे, जॾहिं ANP उम्मीदवार आहे गुलाम अहमद बिलोर जेको इमरान खान खां कुझु क़दम असांखे पोइते नज़र अचे पियो। इमरान खान 18,606 वोट हासिल कया आहिनि, जॾहिं त गुलाम अहमद बिलोर 9,869 वोट हासिल कया आहिनि। नाज़रीन, मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जे गैर हतमी ऐं गैर सरकारी चूंड नतीजनि जो सिलसिलो जारी आहे। अवां सां ज़िक्र करे रहिया आहियूं मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जो, जिते पीटीआई चेयरमैन जो हुकुमरान इतिहादी पार्टी जे उम्मीदवारनि सां मुक़ाबिलो थी रहियो आहे। हिन वक़्त ताईं जे गैर हतमी गैर सरकारी चूंड नतीजनि मुताबिक़ इमरान खान मुख़्तलिफ़ तकनि ते असांखे सोभारो नज़र अचे पियो।